अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गजाला अब्दुल सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पंजाब जे नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ सॾायल सूबाई असेंबली जो इजलास बदनज़मी जो शिकार, ऐवान जंग जो मैदान बणिजी वियो। पीटीआई मेंबरनि जो डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ते हमलो, तशद्दुद। हुकूमती मेंबरनि दोस्त मोहम्मद मज़ारी के चमाटू वहाए कढियूं, वार भी पटिया। ऑपोजिशन मेंबरनि जो सख्त एहतजाज, सख्त सिक्योरिटी इंतजामनि जी दावा बावजूद हुकूमती औरत मेंबर असेंबली में पाण सां गॾु लोटा बि खणी आयूं। लोटा लोटा जा नारा, ऐवान में गोड़ हंगामे खां पोइ आईजी पुलिस कमांडोज़ सां गॾु असेंबली पहुची वियो। हुकूमती मेंबरनि पारां इस्तेकाक वारी रिथ जमा कराई वई। हुकूमती मेंबर ऐवान में वेठल, अपोजिशन जा कुछ मेंबर ऐवान अंदर ऐं कुछ मेंबर ॿाहिरि मौजूद। डिप्टी स्पीकर जी सदारत हेठि संदसि ऑफिस में इजलास, हंगामे खां पोइ वारी सूरतहाल ते सलाह मशवरा। पीटीआई अगवान ऐं अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ बिना मुक़ाबले क़ौमी असेंबली जो 21 स्पीकर चूंडिजी वियो। राजा परवेज़ अशरफ उहिदे जो हलफ़ खणण खां पोइ सीट संभाले वरिती। ऐवान पंजाब असेंबली जे इजलास में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ते थियल तशद्दुद खिलाफ़ मुज़मती ठहराव मंज़ूर करे वरितो। ज़िम्मेवारनि खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई जो मुतालबो। मेंबरनि जो चवणु आहे त पाकिस्तान जे पार्लियामानी तारीख़ में अहिड़ो बदतरीन मिसाल नथो मिले। इन वाक़े सां कंधु शर्म खां झुकी वियो आहे। समाजी कारकुन बिल्किस ईदी खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ ठहराव मंज़ूर। मुस्लिम लीग नून अगवान ख्वाजा आसिफ जी पंजाब असेंबली में थियल बदतरीन बदनज़मी जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी ते बदतरीन तशद्दुद कयो वियो ऐं असेंबली जे तक़दुस खे पामाल कयो वियो। मुल्क में आईन जी बालादस्ती हुजणु घुरिजे, गुंडागर्दी जी इजाज़त न ॾिनी वञे। इमरान ख़ान परवेज़ इलाही ग़ैर क़ानूनी तरीक़े सां कुर्सी ते चिंबड़ी वेहण चाहिनि था।